नाज़रीन, हैदराबाद में वापारियुनि कारोबार रात 8 वॻे ताईं बंदि रखण वारे फ़ैसिले खे रद्द कंदे रिलीफ ॾियण जो मुतालबो कयो आहे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे जहांगीर सहड़ो। हैदराबाद डिवीज़न में कारोबार रात 8 वॻे ताईं बंदि रखण वारे डिवीज़नल कमिश्नर जे हुकुमनामे खे वापारी तंज़ीम जे अॻुवाणनि ऐं पौरियतनि रद्द करे छॾियो। ख़ासि करे पौरियत तबिके जो चवणु आहे त असां मस कोरोना मां जान छॾाई आहे। वरी जे कारोबार अगरि राति जो जल्द बंदि कयो वियो, पौरियत हिन कातिल महांगाई जे दौर में शायदि ख़ुदकुशी करे पोइ बेड़ो गर्क थियणो आहे। बाक़ी कारोबार ते असर त ऑलरेडी हींअर जेका महांगाई थी आहे, पेट्रोल वधियो आहे, उन ख़ाली पेट्रोल वधण जे करे ई हर शइ जे मथां जेका सो माना फ़र्क़ु पइजी वियो आहे। ग्राहक जेके असां वटि ईंदा हुया उहे हींअर सम्झो ग्राहक अधु हिसे में मस था अचनि। ऑफिसर आहिनि या वॾा माण्हू आहिनि, उन्हनि ते त को फ़र्क़ु न पवंदो। जेको असां ग़रीब तबिको आहियूं, जेके असां ॾियाड़ी ते मज़ूर आहियूं, या जेके आम माण्हू आहिनि ग़रीब गुरबा, उन्हनि ते त 100.1% फ़र्क़ु पयल बि आहे ऐं अञा वधीक मज़ीद पवंदो। थींदा इंसान ग़रीब जेके शाम जो रोज़ी वञी खोलनि था, त उहे शाम जो रोज़ी हुनजी सुबुह जो शाम जो 4-5 बजे खां पोइ खोलनि था, राति जो 12-1 ताईं। उनजो रोज़ी त ऑटोमेटिक जहिड़ी बंदि थी वई न 10 बजे ताईं। कोरोना लॉकडाउन में हमेशह असांखे टाइम न ईंदो हो त 15 ॾींहं या महीने जे लाइ तव्हांजो ही शेड्यूल आहे, ही दुकान हिन टाइम ताईं खुलियल हूंदा। उहो क्लियर शेड्यूल हो। कल्ह हिकिड़ी असांजी आम मीटिंग थी शहबाज़ आल में, जेकी असांजी प्रिज़ाइड कई असांजे कमिश्नर हैदराबाद साहब, जंहिंमें DI साहब मौजूदु हो ऐं DC हैदराबाद ऐं पूरी ज़िले जी इंतिज़ामिया, ऐं ख़ासि करे उते जेके वापारियुनि जा नुमाइंदा हुआ, चैम्बर ऑफ कॉमर्स हो, सिमाल चैम्बर हो, ऐं ॿिया नंढा वॾा जेके वापारियुनि जूं तंज़ीमूं, उन्हनि जा वेठा। उन में इहो मौक़िफ़ रखियोसीं त पहिरें त असांखे शेड्यूल न वञे। हुकूमत उते एक्शन बिल्कुल भी नथी खणे जिते हुकूमत के एक्शन खणणु घुरिजे। ऐं तव्हां ॾिसो वॾियूं फैक्ट्रियूं आहिनि, तव्हां ॾिसो वॾियूं जेके आहिनि शुगर मिल्स आहिनि, उहे खुलियूं पयूं आहिनि, उते हुकूमत जो को बि एक्शन कोन्हे। बाक़ी अची जेको असांजो नंढो ताजिर आहे, जेको मस कोविड जी मुश्किल सिचुएशन खां पोइ हाणे अची सुधरियो, हाणे अची थोरो सो हुनजा माहौल हालात बहितर थिया, उहे कर्ज़नि मां निकिता, उन हिसाब सां उन्हनि ते ई वरी तव्हां बिजलियूं किरायो था। डिवीज़नल कमिश्नर जे अहिड़े ऐलान खां पोइ ख़ासि करे शादी हालनि में कमु कंदड़ पौरियत तबिको हिकु दफ़ो ॿीहर मुआशी बदहालीअ जे वर चढ़ी वेंदो। कैमरामैन इमरान बलोच सां गॾु जहांगीर सहड़ो, धरती न्यूज़, हैदराबाद।